उहे हिते चओ अहिड़ा भंडार मौजूद आहिनि जेके ॼणा चबाए था छॾनि पिया दुश्मननि खे चओ पंहिंजूं पागलियूं नसलूं यादि ॾियाराइनि छॾनि था छो मुंहिंजा सहाबा निंदड़ता न आहिनि छो त उन्हनि जो दिफ़ा रब क़ुरान में पाण करे छॾियो आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे दिफ़ा में तो पेशकदमी करे रहियो आहे हाओ मालिक बिन सिनान तोखे हे जमात सलाम कीअं न करे तोखे हे काइदीन सलाम कीअं न करनि हेलो वठी करे पाण सां गॾु रखनि था पिया ऐं सअद बिन नबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाहु अकबर कबीरा पाक मोहम्मद मुस्तफ़ा सअद बिन नबी वक़ास मुस्तफ़ा के पंहिंजे पोयों थो बीहारींदो वञे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यज़ल आलिमा हय्यन क़य्यूमन समीअन बसीरा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व महबूबुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह युदाफ़िउ अनिल्लज़ीना आमनू इन्नल्लाह ला युहिब्बु कुल्ल ख़व्वानिन कफ़ूर सदक़ल्लाहुल अज़ीम वक़ाल नबियुहुल मुकर्रमुल करीम अस्हाबी अमनतुल उम्मती औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसन मिनका लम तरक़तु ऐनी व अजमल मिनका लम तलिदिन निसाउ खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबी कअन्नका क़द खुलिक़्त कमा तशाउ बलग़ल लुला बिकमालिही कशफ़द दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही दुरूद पाक दिल जी मोहब्बत सा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि कुल्लिहिम अजमाइन। अल्लाह साईं जे मखसूस फज़ल ऐं करम सां अवां सां मोमिन बिरादरी जी मदरसा हिज़्बुल अबरार में अज़ीम शान कॉन्फ्रेंस के हवाले से हाज़री नसीब थी है। शाल धनी पाक अवां सामिन की हाज़री कबूल मकबूल फरमाई। आऊं मिड़निन जो शुक्रगुजार आया बिलखुसूस स्टेज ते असांजा नुमाइंदाकार लखवारी उन्हनि जो शुक्रगुजार आया जो हे मौक़ो मूंखे हिन तरीक़े से फराहम कयऊं। अल्लाह ताला अवां असां के सही माना में समझ जी तौफीक अता फरमाए। ॾाढे आमीन चओ। पढ़बो कुरान नबी जो फरमान ऐं नबी पाक सोने जे लबो लहजे खे आऊं जेकी तिलावत कुरान मुक़द्दस मो कई तवज्जो कजाएं। इन मुख्तसर अंदाज वारी आयत में अल्लाह साईं नबी पाक सोने के
एक अजीब किस्म जी तसल्ली ॾिनी आहे। कंहिंजे हक़ में और सोना मुस्तफ़ा तू तो प्यारो पर तुझा शागिर्द भी मुझे मजलिस मेहमान वारा थी। जे सुभान अल्लाह जी बोली तो ठके ठुके न तो ठयो क्यों। कम से कम पतो तो पवे तो ही सुभान अल्लाह जो हक अदा कबो आहे। कम से कम एतरी तो खबर पवे तो हिज़्बुल अबरार में हे शींह अज चो गजी रहा हन एक दफो सुभान अल्लाह। जॾहिं कुरान को असां उन जी बोली पुछी से रब अहिड़ो त अंदाज पेश कयो जो मोमिनन जी दिलियूं ठरी थियूं पवनि। फरमाई तो इन्नल्लाह बेशक अल्लाह साईं तवज्जो कजो युदाफिउ इन्नल्लाह बेशक अल्लाह साईं तवज्जो कजाए मां ठेठ सिंधीअ में तर्जुमो थो कयां। इन्नल्लाह बेशक अल्लाह जी ज़ात तवज्जो युदाफिउ दिफा थी करे बेशक रब जी ज़ात दिफा थी करे। बेशक अल्लाह पुठी तो ठपे बेशक अल्लाह वाहुर तो करे बेशक अल्लाह उन्हनि जो भाङो मथां तो करे। रब सोना कंहिंजो दिफा कुरान में तो पेश कयो तवज्जो कर। अल्लाह साईं अॻिते पंहिंजे कलाम मुक़द्दस के हलायो फरमायई त अनिल लज़ीना आमनू मां रब उन्हनि जो दिफा थो कयां जिन मां रब ते ईमान आंदो ऐं जिन नबी पाक मुस्तफ़ा खे सुञाणे उन जे मथां पंहिंजूं सिरियूं जो कलम था करनि पिया। रब उन्हनि जो दिफा थो करे पियो। अल्लाह अकबर कबीरा अर्ज़ कयुमि त जॾहिं रब जूं आयतूं लहनि पियूं मुस्तफ़ा पाक जे दिल ऐं दिमाग़ ते उन वक़्त में मोमिन पाक मोहम्मद मुस्तफ़ा जा सच्चा शागिर्द हा जंहिंखे क़ुरान चओ सहाबा थो चवे पियो। ओ सोना जिन सहाबा जो दिफा रब चओ पाण कयो नबी पाक खे जे ॾसे अथई पियो मां अल्लाह पाण सहाबा जो मां दिफा थो कयां। तंहिंजे करे सोना तुंहिंजे मुंहिंजे ज़िम्मे में ॻाल्हि तई आहे त पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो भी दिफा चो हक समझी कंदासीं। मोहम्मद मुस्तफ़ा जे परस्तारनि जो भी दिफा चो हक समझी कंदासीं। कीअं न दिफा मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जो थे जो पाक मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा कहिड़े भी सूरत में हुजनि सिद्दीक़ जे सूरत में फारूक जे सूरत में उस्मान जे सूरत में हैदर जे सूरत में कई जा मां नाला खणा सभिनी पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो दिफा कयो। तंहिंजे करे चओ हे जमात मोहम्मद पाक जो दिफा चओ सही माना में चओ ॼाणे थी इहो रब जो भी हुक्म आहे। इन्नल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू रब ऐलान करे छॾियो त मां खुद रब पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो जे सहाबा जो दिफा करे थो वञा पियो। हेडो वारनि खे हिम्मत थी आहे हेडो वारनि खे नारे जी जरूरत न थी आहे। अजीब कैफियत आहे। हण न मामा हण न नारे तकबीर हण नारे इमामुल मुजाहिदीन सैयदुल्लाह जलाल बाबा इमामुल मुजाहिदीन सैयदुल्लाह जलाल बाबा यादगार इस्लाम हज़रत सैयदुल्लाह साहब जमीयत उलमा इस्लाम अज़मत सहाबा शान अहमद उलमा हक उलमा जबल जमीयत उलमा इस्लाम हेडो पोड़े हिम्मत कई आहे। सलाम थस क़यामत जी सुबह ताईं हेडो ठोक अचे न वॾे भला लाउड में त ख़बर पवे त हीअं बि थींदो आहे। चओ सुभान अल्लाह। भला हाणे ठोक ॾेई ॾेखार तूं न हाणे ठोक ॾेई ॾेखारे। सोना के नहीं ओद जो मैदान हो तवज्जो कर। अज मां तुझे दिल में पाक मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जो घर बनाई दूं
दिल थी चवे त तांजे मन में पाक मोहम्मद जे साहबा जो घर ठहे आओ कन न सोहना भल कंहिंजो घर ठहे त ठहे पर पाक मोहम्मद जे साहबा जो घर ठहे ही ठहे ॾाढो सुभान अल्लाह रब ऐलान कियो त मां पाण दिफ़ा थो कयां कुरान पढ़ियो इन्नल्लाह युदाफिउ तवज्जो कजाई ईमान जो जुज़ो वा दिफ़ा साहबा हेरे मारे ख्याल कर अर्ज़ कयम त कीअं न दिफ़ा थे जो ओद जे मैदान ते जाथे तीरन जी बरसात ऐं पत्थरन जी भी बरसात हर तरह जो काफिर ऐं मुशरिक वार थो करे पाक मोहम्मद मुस्तफा करीम के अल्लाह अकबर उन मैदान तो हटाइण जी पूरी पूरी कोशिश तो करे पियो वडे शिद्दत से हमलो आवर थी रहो है अल्लाह अकबर कबीरा पर उन काफिर के पतो होजण खपे उन मुशरिक के लानती के पतो होजण खपे जने पाक मोहम्मद मुस्तफा जा हेड़ा सूरमा मौजूद हन मुसअब बिन उमैर जी शक्ल में जने ओद जे मैदान ते जो हे जियालो मुस्तफा जो जने मौजूद है काफिर के केड़ी मजाल है जो मोहम्मद पाक ते पहुंची करे रसूल के जो ईदा वसाए छड़े ओ सोना मोहम्मद मुस्तफा जा त साहबा उहा थी जो पंजे सीनन ते तीर झलनी थो पिया जो पंजे हथ ते तीर खाइनी था पिया समय समय जख्म बर्दाश्त करन था पर पाक मोहम्मद मुस्तफा जे वेठो अचन के भी अरे गैरे नथू खैरे के कौन था देन पिया अज त मां तो के साहबा जो दिफा समझाया त मोहम्मद करीम जो दिफा किए कयो मुस्तफ बिन उमैर के जने पतो पियो पाक मोहम्मद मुस्तफा जे तरफ जे कने मुशरिक वधन था पिया त अल्लाह अकबर कबीरा मुसअब डुक पाए मोहम्मद मुस्तफा जे अगियो भी करे मुस्तफा ने जेके तीर अचन था काफरन जा मुशरिकन जी जको साडो तीरन जो थे तो पियो हजरत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु पंजे वडे बेजिगरे अंदाज में वडे शीहन जे गजगोड़ में पंजो सीनो फौलादी नबी पाक जे अगियो झले करे अल्लाह अकबर कबीरा पंजे सीने में अल्लाह अकबर काफरन मुर्तदन मुशरिकन जा तीर त बर्दाश्त करे थो पियो एक तीर न सवे तीर वरी आहिनी लोही पाजी बाहाए बाबू अगियो थो दे पियो ओ काफरो जैसी तई मुसअब बिन उमैर जे सीने में जो फौलाद है हथन में जो फौलाद है इन में जैसी तई जुर्रत और जज्बो जो ललकारे आई जोश तो मारे पियो कई माई जे लान के ताकत ना है वो कुफर जे कलम पे हो जाए या शिरक जे दीवार ते छोड़ बैठो हो जाए मोहम्मद मुस्तफा जे अगे बीठो अल्लाह अकबर मुस्तफा जे हथन सा पुठी थपल शेर मुसअब बिन उमैर जो बैठो है नारा तकबीर शान मुस्तफा गली गली नगर नगर गली गली नगर नगर नारा तकबीर जमीयत उलमा इस्लाम यो मुसअब बिन उमैर हो तवज्जो असा ता चाहूं त जमायत उलमा इस्लाम जे दस्तूर ऐं मंशूर में चो हिक मोहम्मद पाक जो सहाबी चो शाना बशाना चो मुस्तफा सा गड ऐं नबी पाक जो हिक सहाबी अजमतन जो मालिक आ चो सुभान अल्लाह जेके गाल समझ में अचे थी हथ मथे करे मुसा साथ दियो हिक जो असा जे दस्तूर में हिक असा जे मंशूर में चो मोहम्मद मुस्तफा जो चो सहाबी अल्लाह अकबर कबीरा हिक अजमत ऐं जुर्रत वारो आहे जो पाक रब पाण कुरान मुक़द्दस में उनन जे हक में ऐलान करे छडियो आहे इन्नल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू रब जो ऐलान आ त अल्लाह पाण जो सहाबा जो दिफा चो कुरान में करे रहियो आहे इंशाअल्लाह यो दिफा चो मरण घड़ी ते हथ मथे करे चो कंदा रहंदा से मोमिन जेकॾहिं मोमिन पंहिंजे ईमान ते चो आहे तेसी ताईं पते कोन हटंदो जेसी ताईं सीअ में चो साह पियल आहे मुसअब बिन उमैर थोड़ो मारे ख्याल को जाए हे चंद मां झटका दींदुस इंशाअल्लाह रोशन बल्ब थी पौंदो इस्लाम जो एक दफो मोहब्बत में सुभान अल्लाह रसूल पाक जे अगे टटियो बीठो काफरो केतरा ही तीर हलायो पर हिन सीने में पेविस थींदा पर मुस्तफा तक नोक तक कोन पहुंचंदी कई तीर खाधई नेठ जो अल्लाह अकबर रब हिन के शहादत जे उन ये तमगे सा माला माल कयो आहे जने शहीद थी करे पट ते किरे थो पियो अल्लाह अकबर कबीरा यो मुसअब बिन उमैर पतो हुजण खपे ओद जे मैदान में अलम बरदारे परच में नबवी बीठो होयो जने हो शहीद थे थो पियो पाक मोहम्मद परच में नबवी अली हैदर के दई छड़े थो परच में नबवी
सामो टंगिया बीठा थी अबा थोड़ो ज़ियारत त कर चो सुभान अल्लाह जी बाप भी दई छड़े परच में नबवी ओहद में भी चो फड़की रहो हो अल्लाह अकबर हाने भी चो कायदे फजल रहमान जे हथन में चो फड़की रहो हो असा जे बाकी कायदीन जे उन ये सुरखुरु अंदाज में भी चो फड़की रहो है क्या बच्चे सुबह तई फड़कंदो छो त पाक मोहम्मद मुस्तफा जे सहाबा जो दिफा असा जे दस्तूर में असा जे मंशूर में चो सब तई तय थियल है एक दफो वली भी चो सुभान अल्लाह अर्ज तुम जने शहीद थियो अली साईं वधियो अली अली हो हक जो वली हो सोहना अली तो उहो वजने परच में नबवी के झले थो त काफरन में फरपोट पेजी वई हु पाण में एक बे के चवन था त पाक मोहम्मद तक पहुंचण जो हाने तो को जरियो ही कान्हे छो त अगियो हैदरे करार जो तो टटकल पीठल आहे पर एकड़ी गाल तो के समझाया जी आला एकड़ी गाल समझाया मुसअब बिन उमैर सहाबी जे हक में तू चवंदो नबी पाक सोने को हथ कड़ी विया आऊं चवंदो त काफरन मो कुफर मो बुतन मो हथ कड़ी विया मोहम्मद पाक जी दामन के सख्त झल्लियों पकड़े चो बीही रहो या बोली इया गाल आई दे मुसअब बिन उमैर सहाबी जे हक में बुखारी और मुस्लिम सिहाजा किताब तो लिखन पिया इनके मुशब्बा शबीह रसूल चेबो जे जो मुहांडो पाक मोहम्मद जे मुहांडे सां तो मिले मुसअब बिन उमैर जो मुहांडो पाक मोहम्मद करीम जे मुहांडे सां जो मिले थो पियो एक दफो मोहब्बत में वरी चो सुभान अल्लाह मुस्तफा जो मुहांडो हो जने शहीद थी करे थो शैतान अफवाह उड़ारन था पिया तो मुस्तफा के प्लेटफॉर्म तो हटाए छड़ियो आहे अल्लाह अकबर कबीरा सहाबा में फरफोट पेजी वई या खबर जे की गलत शैतानी उड़ल हुई अल्लाह अकबर कबीरा ही जो सन्नाटो तारी करे छड़े थी पई सकते में पेजी थ वनन था गमी तारी थी वने पई उन गम जे मौके में जने प्लेटफॉर्म में हर सहाबी इन गम में जने मुब्तला हो अनस बिन नजर जो शीहन जो शीह गजगोड़ कंदो प्लेटफॉर्म ते पहुंची थो वने पियो अबा जॉन जागन था जॉन हो न तहां भी केड़ा हो जॉन मासा जॉन गालन भाड़ा भुता वेझो ही न अचन चो सुभान अल्लाह जॉन गालायो जेके भाड़ा भुता हन भले हिन पिंडाल में उथी वनन बाकी उहे जवान खपन जेके ओहद जो मैदान समझी करे चो हित चो पंजा पक्का अदम करे पहुंची चुका हन जेके पाक मोहम्मद मुस्तफा थे एक सहाबी जी अज़मत के जी में जाय दई करे इन पिंडाल में कदम पंजो रखियो थो अल्लाह अकबर कबीरा अर्ज किम त शैतानी खबर उधरी वई को काथे उनन जो त हाने वेहण जो फायदो ही कान्हे कयो सलाम अनस बिन नजर के जेको मुजाहिदे रसूल आहे जेको उन ओजे मैदान जो अजीब रुकने आदम आहे बी करे हिय ऐलान थो करे ओ सहाबो जय प्लेटफॉर्म ते नबी पाक जे मशन ते जय दीन ते जय ईमान ते रब के प्यारा थी विया जान पाजी कुर्बान करे चुका हन अचो इन ओद जे मैदान में जन्नत जी खुशबू भी सिंघदा वनो मोहम्मदी प्रोग्राम ते तो पाजी शहादत के भी तो पेश कंदा वनो इंशाअल्लाह तबारक व तआला हुकुम नानी जान तो वेहारियो न ठीक है ना 20 मिनट बिन थिया ऐं होॾो मूंखे ठोका मालकन जी ठीक हो 1.5 कलाक को सा मुड़न कोन था ऐं हे चपर ठोकियूं वेठो आहे हेॾो असल हाणे मसलो कीअं हिन जी मञा या हुन जी मञा हो तो चाहे तो हलो साईं मां सभिनि जो गाली मां अब आहे वरी ॿियो आयो ई ठोक मथो ठोक चओ सुभान अल्लाह अबा मां हर गाल में राज़ी आहियां ना हलो हलो करे वरी तू पावरी हवा कढी वेंदे या तो थोड़ो सुरी करे पासीरो थी सुन तो थोड़ो मां हेॾे ठोक ॾेई वठां चओ सुभान अल्लाह मां तो सभिनि जो मुरीद आहियां इन्हनि जे करे तो मां गजां थो न हिते हथ जी वाह न कजाई मां सब समझा तो पियो एक दफो वरी सुभान अल्लाह छो तो जमयत जो देखो मु दस्तूर पढ़ियो आहे ऐं मंशूर पढ़ियो आहे इंशाअल्लाह तबारक व तआला उन को अखर भी बाहर न वंजबो पाक मोहम्मद मुस्तफा जे सहाबा जो हुजूर जो दिफा चो समझाइबो एक दफो ॾाढा सुभान अल्लाह अब थोड़ो
माने हाणे तकींदे मांखे थोरो वहम थी पवंदो थोरो जेकॾहिं मांखो पासे थी वञे त मां हिनखे थोरो ईअं अलाह तोहार करायां हिकु दफ़ो सुभान अल्लाह जॾहिं बचपना हूंदियूं न हिकिड़ी ठोकण जी बि कढण जी पोइ माण्हू मौलवी मुंझी पवंदो आहे हाणे हो चवंदा तूं हेॾी करे फटका पाराए तोखे वेहारियोसीं हथ कढी वई हुननि खे कहिड़ी ख़बर त हेॾो बि ठोक हले थी चओ सुभान अल्लाह अर्ज़ कम त मुसअब बिन उमैर इंशाअल्लाह रात लंबी जोड़ी आहे भलायूं थी वेंदियूं ईअं आहे क न आहे हिकु अधु ॿ अढाई टे झलकूं थी वञनि क न थी वञनि ख़बर पए त चक शहर में मोहम्मद मुस्तफ़ा जे साहबा जा बि चओ मुजाहिदन जा ये दीवाना ऐं परवाना ऐं पंहिंजे जान खे कुर्बान करण वारा बि चओ जमायत उलमा इस्लाम जे पिंडाल में चओ अल्लाह अकबर कबीरा हितों जे कायदा अल्लाह अकबर एहसानुल्लाह भय साहब जे क़यादत में अॼु बि चओ उहे हिते चओ अहिड़ा भंडार मौजूद आहिनि जेके ॼणा चबाए था छॾनि पिया दुश्मननि खे चओ पंहिंजूं चओ पागलियूं नस्लूं यादि रहिराइनि छॾनि था छो मुंहिंजा साहबा निदड़का न आहिनि छो त उन्हनि जो दिफ़ा रब क़ुरान में पाण करे छॾियो आहे अदा समझे तो गाल कन कोन मुसब शहीद थी अफवाह थी अनस बिन नदर पहुची प्लेटफॉर्म ते शींह वांगे गजे थो पियो शेरन वांगे गजे चे थो त ओ त पहाड़ मो जन्नत जी खुशबू थी अचेव अचो जंहिं मक़सद ते मुस्तफ़ा चओ कुर्बानी ॾिनी आहे उन मक़सद ते असां बि कुर्बान थियूं हाणे एड़न जो दिफ़ा हक़ आहे कन न अब बां परे कर भव तो थे एड़न जो दिफ़ा हक़ आहे कन न आहे सुरो ॻाल्हायो मोहब्बत सां ॻाल्हायो एड़न जो दिफ़ा कंदो कन न कंदो ओ जे हक़ में दिफ़ा रब पाण चो फरमायो मोहम्मद मुस्तफ़ा पाण चो दिफ़ा जी बोली ॻाल्हाई आहे आ त मोहम्मद मुस्तफ़ा जो हे नक्शो बि तोखे मां हे ॿुधाईंदो वञा साॻी चओ ओत जो प्लेटफॉर्म आहे उन जे ओत जे प्लेटफॉर्म ते पाक मोहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ जॾहिं मुशरिकीन ऐं काफ़िरीन जी जमात वधे थी त पाक मोहम्मद मुस्तफ़ा जे अॻियां वरी ॿियो सहाबी दिफ़ा करण जे अंदाज़ में पहुची थो वञे जंहिंखे काइनात सअद बिन नबी वक़ास थी चवे पई सलामा सअद बिन नबी वक़ास के सलाम सब चो सलामा सअद बिन नबी वक़ास के सलामा सअद बिन नबी वक़ास के जेको चो तीरन जो चोटो चो सहाबी हो उन जे मुतालिक ही बुखारी गवाही ॾिनी मुस्लिम तिरमिज़ी ही गवाही थी ॾींदी वञे पई जॾहिं ओत जे मैदान ते मोहम्मद मुस्तफ़ा जे अॻियो जॾहिं सअद बिन नबी वक़ास बीहे थो फरमायूं त 1000 खां वधीक काफ़िरनि खे तीर चो चुटे रहियो हो 1000 खां मथे तीर चुटण वारो हज़रत सअद बिन नबी वक़ास 1000 खां मथे जेको उहद जे मैदान ते जेके तीर चुटे चुको वा उहो सहाबी मुस्तफ़ा जो सअद बिन नबी वक़ास उन जे हक़ में थो अर्ज़ कयां हिकु दफ़ो मोहब्बत में सुभान अल्लाह अर्ज़ कम त जॾहिं नबी जे आॾो बीठो नबी पाक मोहब्बत में उनखे जेको कमान हथ में हुई ऐं जेको तीरन जो थेलो साण हो उहो तीरन जो थेलो मोहम्मद मुस्तफ़ा पाण थो वठे पियो हज़ूर साईं ॻाल्हायो न हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे सअद बिन नबी वक़ास को वो तीरन जो थेलो वठी करे पाण सां गॾु रखनि था पिया ऐं सअद बिन नबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह अकबर कबीरा पाक मोहम्मद मुस्तफ़ा सअद बिन नबी वक़ास मुस्तफ़ा के पंहिंजे पोयों थो बीहारींदो वञे अल्लाह अकबर कबीरा मोहम्मद मुस्तफ़ा के पंहिंजे पोयों बीहारे चवे थो सहणा जे हिकु तीर बि तो मोहम्मद मुस्तफ़ा ते जॾहिं पहुचंदो वेंदो त मुंहिंजो छा रहंदो मां थो चवां त हिकु हिकु तीर चओ अल्लाह अकबर कबीरा मांखे भले लगे त लगे मोहम्मद मुस्तफ़ा तक न पहुंचे यो पाक मोहम्मद जो दीवानो हो एक दफो हाथ मथे करे तो सुभान अल्लाह गड्डी करे उठी भी ही करे तो सुभान अल्लाह साथ दियो भी ही करे सुभान अल्लाह जी बोली हुजे ए मोहम्मद मुस्तफ़ा जा तो है साहबान जेको हिकु हिकु मुस्तफ़ा जो सहाबी मोहम्मद ते कुर्बान थियण जे लाइ चो तैयार थींदो रहे थो हिकु हिकु जियालो मोहम्मद मुस्तफ़ा ते चो कुर्बानी जे लाइ बिल्कुल तैयार आहे सभिनी खे दावत आम थी ॾिजे पई त अचा मोहम्मद पाक जे मथो अल्लाह अकबर कबीरा दिफ़ाई लाइन विछाए करे पंहिंजो सिर चो उन जे मथो चो कुर्बान कंदा वञो सहाबा जो बि दिफ़ा कंदा वञो ए मोहम्मद आया अब आया देखो देखो
कायदे जमियत मौलाना फजल रहमान, कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद। नारे तकबीर, नारे तकबीर। वे हो जेके साहब बाजा परवाना से सब वे हो बस एक झलक है इंशाल्लाह कायदीन जे हाल एडो टाइम न कटबो वठबो एक झलक तवज्जो कर सोना तवज्जो कर मोहम्मद इस्माइल वेही रहो अबा अबा सब तैयार हो ना सब तैयार हो अबा साथ लाए सब तैयार हो साथ लाए सब तैयार हो मासा उहे ॻाल्हायो जेके साद बिन नबी वकास जा सच्चा मुरीद हो जेके पाक मोहम्मद जे परवाननि जा सच्चा रखवाला मासा ॻाल्हायो हथ लोॾे करे मासा साथ ॾियो त पक पवे त हे मुस्तफा चाहे अल्लाह अकबर रखवाला चाहे जक शहर में आज गूंज कायदीन जी मौजूदगी में जो गूंज जी रहा हन रब्बे का इनाजो कसम आहे रब्बे का इनाजो कसम आहे आखिरी साह ताईं असां पंहिंजो दिफ़ाई कम तो कंदा रहंदासीं मोहम्मद मुस्तफा जे आॾो जॾहिं बीही करे पाक मोहम्मद जो सहाबा दिखा कयो आहे त असां केरु थींदा आहियूं असां जो मुस्तफा जे दिफ़ाइन जो बि जो दिफ़ा कंदासीं अर्ज़ कयमि त साद बिन नबी वकास भी साद बिन नबी वकास हो एक दफ़ो त हथ लोॾे करे मां साथ ॾियो पतो पवे त हे मुजाहिद हे सुरखरू हे जवान मुतवज्जह आहिनि पतो पवे त अॼु हिन पिंडाल में चओ मुजाहिदनि जी जमात पहुची वई आहे उहो साद बिन नबी वकास जेको मोहम्मद मुस्तफा जे अॻियों बीठो जंहिंजे हथ में चओ कमान साण हुई जंहिंजो थेलो चओ मोहम्मद मुस्तफा खे साण हो अल्लाहु अकबर मंज़र इहो हो जो उन तीरनि जे थेले मां हिकु हिकु तीर मोहम्मद मुस्तफा कढी रहियो हो उन थेले मां मुस्तफा पाण तीर कढे पियो उन थेले मां मुस्तफा पाण तीर कढे पियो अर्ज़ कयमि त थेले मां मुस्तफा पाण तीर कढे पियो हिकु हिकु तीर कढी करे पाक मोहम्मद मुस्तफा करीम हज़रत सअद बिन नबी वकास खे ॾींदो पियो वञे और मुंहिंजा सअद बिन नबी वकास हे मां मोहम्मद मुस्तफा जे हथनि जो तीर थी हाणे दुश्मन खे त दुआ मां थो घुरंदो वञा वरी नबी पाक जॾहिं हुनजी चुट ॾिसे थो पियो तीरनि खे चुटींदो थो वञे पियो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा हे दुआ घुरी आहे इनमें फिदा का अबी व उम्मी इनमें फिदा का अबी व उम्मी इनमें फिदा का अबी व उम्मी ओ सदा चुट तू त मोहम्मद मुस्तफा पंहिंजो अबो ऐं पंहिंजी अम्मा सद जे मथो चो कुर्बान कंदो थो वञे हे अज़मत मुस्तफा है हे इज्जत मुस्तफा है हे शान मुस्तफा है हे महबूब मुस्तफा जे मतवालन जो शान उन जी हैसियत ऐं इज्जत है जे हक में अल्लाह पाण ही फरमायो इन अल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू पहिरियों पहिरियों चो नबी जे सहाबा जो दिफ़ाई तो पाण चो रब जी ज़ात बणजे थी पई गाल समझ में आई कि न आई दिफाई बणबो कि न बणबो दिफाई बणबो मां लां दो थोड़ो छड़ो पंप परे कर मां दिफाई बणबो कि न बणबो ओ सोना दिफाई बणबो यो दस्तूर जमायत ऐं अल्लाह तोखे ने मंशूर जमायत एक दफो सुभान अल्लाह असां त इन जे करे चओ दिफा था क्यों सोहना उन जे ओहद में जॾहिं मुस्तफा जे चेहरे ते जॾहिं पत्थर पियो हो नबी पाक सोहणे जो जॾहिं चेहरो चओ जख्मी थी तो पवे खून सां रंगीन ऐं लाल थी वियो हो पाक मोहम्मद जे चेहरे तो जॾहिं खून मुबारक जो टिमे थो पियो सोहना जॾहिं हुजूर जे चेहरे मुबारक तो जॾहिं खून मुबारक जा फुड़ा चओ हेठि टिमनि था अग में खून तक पहुचण वारो मालिक बिन सिनान हो सुभान अल्लाह जी बोली अग में मुस्तफा करीम जो जी हलो अल्लाह अकबर मालिक बिन सिनान हुजूर पुरनूर जे चेहरे अक़दस जे तरफ जो वधी रहियो आहे मोहम्मद मुस्तफा जे दिफा में तो पेशकदमी करे रहियो आहे हां मालिक बिन सिनान तोखे हे जमात सलाम किए न करे तोखे हे कायदीन सलाम किए न करन हे जक वाला मत वाला किए न सड़न हे का इनाजा मुजाहिद सुरखरू किए न छन रब्बे का इनाजो कसम आहे पाक मोहम्मद मुस्तफा जो चो हे दिफा तो सहाबी मालिक ही तो कंदो वने रसूल जे चेहरे मुबारक ते जेको खूने अतहर वहे पियो मालिक बिन सिनान
सिनान अॻिते वधी करे पंहिंजे चपन सां मोहम्मद करीम जे चेहरे जे खून खे चूसींदो बि वञे थो पियो। जॾहिं पाक मोहम्मद मुस्तफ़ा मालिक बिन सिनान जो इहो अंदाज़ ॾिठो, हे जुमिलो ॻाल्हाइनि था पिया, 14 सदियूं गुज़री बियूं आहिनि, अञा बि ताज़ो जुमिलो आहे, लन तमस्तक नारो, ओ मुंहिंजा सहाबी तोखे जहन्नम जी बाहि चओ कॾहिं बि असर कोन थी करे सघे। हाणे बीही मासां साथ ॾियो, जेके दिफ़ाई आहिनि बीही साथ ॾियो, तफ़खुरनि ते बीही करे साथ ॾियो। पाक मोहम्मद जा जीअं अल्लाह उथनि, हुज़ूर पुरनूर जा दिफ़ाई खपनि, असांखे मुस्तफ़ा जो निज़ाम खपे, उहो अंदाज़ खपे जंहिं अंदाज़ में चओ पाक मोहम्मद जो दिफ़ा, नबी जे सहाबा जो दिफ़ा, नबी जे अहले बैत जो दिफ़ा। अल्लाहु अकबर कबीरा। माखे फना फिल्लाह की, तहमें बका का राज मुदमर है, जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता। सदक़ल्लाहुल अज़ीम।